अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 4 नवंबर। कल व्लॉग शेयर कोन कयमि छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 8 कलाकनि जो सफ़र करण खां पोइ मूं में हिमत न हुई त मां कुझु जेको आहे वीडियोज़ ठाहियां। थकिजी पियमि इलाही, सोचियमि त रेस्ट करण बि ज़रूरी आहे। ऐं ॿियो त कल्ह हिकु त इन करे मां वीडियोज़ न भरियमि त मां वेंदे महिल काफ़ी सारियुनि जायुनि जी नंढनि नंढनि शहरनि जी वञनि जी रिकॉर्डिंग कई हुई। ऐं हिन दफ़े कुझु अञा जायूं अहिड़ियूं हुजनि जिन जी मां लाज़मी वापसी में रिकॉर्डिंग कयां हा, पर ईअं थियो जो बस में जंहिं सीट ते मां वेठी हुअमि उनजी दरी जेका आहे न ॾाढी हाइट ते हुई, त जेकॾहिं मूंखे वीडियो ठाहिणी हुजे हा त मूंखे उथी बीहणो पए हा। हाणे त अकेलो सफ़र पई कयां, ख़ैर मां डिॼां नथी कंहिंखां, पर असांजे मुआशरे में जहिड़ो माहौल हुजे उन हिसाब सां ख़्यालु रखिणो पवंदो आहे। सो अगरि मुंहिंजो भाउ या पुटु या कोई बि मूंसां गॾु हुजे हा न त मां उथी बि बीहां सीरियसली, त मां न कयमि। मां चयो मज़ा मुनासिबु नथो लॻे। ऐं ॿियो त घणो करे त घणियूं जायूं मां ऑलरेडी रिकॉर्ड करे चुकी हुयमि, इन करे मां चुप करे वेही रहियमि। मुंहिंजो ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। सो ॾाढो इंजॉय कयमि लाड़काणे में। हालांकि अम्मा कोन हुई उते, पर पोइ बि ऐं अम्मा ईंदी त वरी मुंहिंजो वञण जो इरादो आहे इनशाअल्लाह। हाणे ॾिसां त अम्मा इस्लामाबाद खां कॾहिं थी वापसि अचे, त अम्मा चवणु लॻी तूं मूंसां चीटिंग कई आहे, मां न हुयमि त तूं छो वई हुयमि। मूं चयो अम्मा तव्हां ईंदो त मां वरी ईंदमि, मां कोई मसइलो न आहे। ऐं वेंदे महिल मूं वटि एॾो सामान हो जंहिंजी हद न हुई। अल्हम्दुलिल्लाह उहे सभु ज़िमेदारियूं पूरियूं करे आयमि, उहे तव्हां सां शेयर बि कयमि जेको जंहिंखे ॾियणो वठिणो हुयो। ऐं वापसी ते मूंसां कुझु बि न हो, बिल्कुलु हिकिड़ो नंढिड़ो बैग हो जंहिंमें मुंहिंजा ज़रूरी ज़ाती शयूं हुयूं। त हाणे हिकु त उहो बैग अनपैक कंदमि, उन्हनि शयुनि खे वापसि पंहिंजी पंहिंजी जाइन ते रखिणो आहे, प्लांट्स खे ॾिसां। ऐं सुबुह जेतिरी देरि मासी कमु कंदी रही, कमु वारी असांजी माई, तेसि ताईं मां बि गॾु उन सां कमु कयो। किचन खे सफ़ाई जी ॾाढी ज़रूरत हुई, सनी सनी डिटेल हाणे डेली त कमु थिए पियो। ऐं प्लांट्स खां विछड़े हफ़्तो थी वियो आहे मूंखे। सो इंडोर प्लांट्स जेके बि तव्हां ॾिसंदा हूंदो अंदरि, हिननि खे वॉश कयो अथमि, उघियो अथमि, पाणी विधो अथमि फ्रेश। ऐं छो त मोस्टली बोतलनि में हिन अंदरि जेके प्लांट्स पिया आहिनि, हिकिड़ो आहे सिर्फ़ु जेको आहे कुंडी में लॻल आहे, उनजा बि पन वेही धोतमि, उनखे प्यार कयमि, उन सां कचहरियूं कयमि, है न, अजीब तरह थो लॻे न। सो बहरहाल खीर वारो आयो, हींअर खीर कढण लाइ रखियो अथमि, 11:15 थिया आहिनि हिन महिल। सो हाणे अॼु जो व्लॉग इनशाअल्लाह कंटिन्यू कयां थी, पोइ ॾिसूं था छा छा शेयर कबो। ज़ाहिर लंच ठाहींदमि, कपिड़ा ज़रूरु धोइणा आहिनि कुझु, इहे सभु शयूं, इहे सभु सिलसिला थींदा रहंदा। हीअ आहे मुंहिंजे प्लांट्स जी सूरत हाल। मिटी ॾाढी पइजी वई आहे हिननि जे मथां, हवा ख़ुश्क हवा थी हले ऐं उन में इलाही सारी डस्ट आहे, तंहिंजे करे हीअ वीचारा सभु जेके आहिनि न मेरा थी विया आहिनि। सुराणे हिननि खे रेगुलर पाणी ॾींदी रही आहे। सो अॼु मां कोशिशि कयां थी त हिननि खे वॉश बि करे वठां, न त हिननि जो हाल बुरो थी वेंदो। हालांकि जीअं धो वरी उते जो उते इहा मिटी वसे थी ऐं ही मेरा था थी वञनि। त हिननि जी मूंखे कुझु सफ़ाई सुथराई, कुझु ट्रिमिंग बि करणी आहे। ऐं किन में सुका जेके पन घणा थी विया आहिनि, ख़ासि करे मुंहिंजे हिन अम्ब्रेला पाम जा इलाही पन अलाए छो सुकी विया आहिनि, अलाए मूंखे ॾिस पिया कनि, ख़ुदा ॼाणे। त हिननि खे साफ़ु कंदमि। डस्ट तव्हां ॾिसी रहिया हो तमामु घणी आहे, ऐं लाज़मी सॼो कमु अॼु त न थींदो, मां हूअं बि हिकु हिकु कुंड करे साफ़ु कंदी आहियां, त अॼु बि इहो ई मूंखे करिणो आहे। सो माशाल्लाह वरी घर वरी उहे ई साॻियूं मुंहिंजूं एक्टिविटीज़ शुरू आहिनि। किचन जी काफ़ी सफ़ाई कयमि, डिटेल में शयूं हटाए ऐं थां हिते धोई वई आहे, त इहे मूंखे अंदरि करणा आहिनि। ऐं खीर हेॾां कढे पियो, हिते मां कढी रखी आहे लूणक फ्रीज़ थियल हुई, पालक लूणक मच्छी सभु इहे फ्रीज़ थियल हुया। सुराणे इहे शयूं पोयां पचायूं न आहिनि, हिननि सिर्फ़ु चिकन ऐं कीमो ऐं अहिड़ी पटाटा इहे पचाए खाधा आहिनि। सो अॼु मां लूणक ऐं चणनि जी दाल ठाहींदमि इनशाअल्लाह, इहो इरादो आहे लंच ठाहिण जो। ऐं हाणे वञां थी कुझु सर्फ भिॼाए अचां। वॉशिंग पाउडर मां हमेशह पहिरियों भिॼाए रखंदी आहियां, हथ जा कपिड़ा धोइणा आहिनि, पोइ मां उन में विझंदी आहियां कपिड़ा जेसि ताईं सर्फ ॻरी वञे। सो हाणे हीअ खीर कढण खां पोइ इहो कमु करिणो आहे। प्लांट्स खे पाणी बि ॾेई वरितमि, थोरी घणी सफ़ाई बि कयमि, कुझु पन वरी पाणे हवा में किरिया आहिनि, कपिड़ा बि धोतमि। ऐं उनखां सवाइ मासी जॾहिं थी वेंदी आहे त हमेशह मां पोइ सफ़ाई कंदी आहियां, छो त मूंखां एॾो सवेर करणु पुॼंदी न आहे। बाक़ी कुझु प्लांट्स खे वॉश कयो अथमि, किन खे न कयो अथमि। दाल बि रखी अथमि बॉइल करण जे लाइ। सो हाणे बसर कटींदमि, दाग कंदमि, त ईअं सिलसिलो कम जो जारी रहंदो। बैग ख़ाली करे छॾियो अथमि, बोर्ड पचे थो हिते, टाइम थियो आहे 1:15, ऐं हिते अटो कढी रखियो आहे।
बस मानी पचाइण वारी आहियां छो त सुराण जी 1:30 बजे मोकल थींदी तेसिताईं हिकिड़ो नंढिड़ो वीडियो क्लिप शेयर थी कयां इहो ज़रूरु ॾिसिजो। न अच्छा ॿुधो न रबड़ न सॻो न धाॻो न एल्सी पर न चकमक सभु जा सभु कोका हिन जे मथां बीहंदा हॉरिज़ॉन्टल आर द वर्टिकल आसीरा पासीरा आड़ा या तिरछा अच्छा काई बि शइ माना ॿी कान हेल्पिंग कोन्हे मूंखे अचे थो। अच्छा हिन में जेका मददगार शइ आहे उहा कुदरत जूं शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रब धणी ज़हन ॾिनो आहे रब धणी नज़र ॾिनो आहे रब धणी रोशनी ॾिनी रब धणी ज़मीन में ग्रेविटी बि ठाही आहे ॻोरे में ॻोरी शइ मथे फिटी कयो त हेठि ईंदी आहे हल्के में हल्की शइ बि हेठि ईंदी आहे पर कोका सभु जा सभु हिन ते बीहंदा जंहिं फार्मूले तहत बीहंदा उहो फार्मूलो असां तव्हां रोज़ु ॾिसंदा आहियूं पर असां खां विसरी वेंदो आहे। स्कूल वेंदी आहे ख़र्ची खणी वेंदी आहे अड़े बाबा वेंदी त हुई 10 रुपए जे नोट जो पोयों छा जी तस्वीर उहो अॻियों आहे पोयों छा अब हलो तव्हां वॾा ई ॿुधायो भला मुंहिंजो दड़ो 20 रुपए माना असां शयुनि खे असां ऑब्जर्व नथा कयूं न कयूं असां शयुनि खे सी कंदा आहियूं वाच न कंदा आहियूं तंहिं करे असां मूवी सॼी यादि रहंदी आहे ख़बरनामो यादि न रहंदो आहे छो हलो मां मसइलो हल थो कयां इहो त इन जो सॉल्यूशन जेको आहे उहो तव्हां रोज़ु ॾिसंदा बि आहियो तव्हांजी अखियुनि जे साम्हूं आहे पर ज़हन न वेंदव 10 रुपए में दरी जेॾी महिल खोलींदा आहियो त दरी छा ते बीठी हूंदी आहे दर खोलींदा आहियो छा ते बीठी आहे पेटी था खोलियो त पोयों छा आहे हे ॾिसो असां हिकु हथरादू हिकु अंजीस था ठाहियूं हाणे हिन में जेको मददगार जेका शइ आहे उहा आहे कुदरत जी ग्रेविटी मथियों कोको कॾहिं बि हीअं न मथियों कोको रखिजो हीअं विद द हेल्प ऑफ बोथ हैंड्स असां हिन खे जीअं हवा में खणंदासीं त हाणे ग्रेविटी कमु कंदी ग्रेविटी छा थी करे हिननि खे पाण ॾे हेठि छिकेसि थी हलो भला त रखो वाह ज़बरदस्त क्लैपिंग त कयो न ॿारो वाह बेहतरीन आइंदा न चइजो त न थी सघंदो सब कुछ पॉसिबल आहे ईच एंड एवरीथिंग असांजे लाइ जेके चवंदा त असां CSF नथा करे सघूं जेके वरी चवंदा त मां चांडका में दाख़िला नथी वठी सघां तकड़ में झटि मायूस थी वेंदा हिन गेम जो नालो इरुका आहे इरुका ठीकु आहे हीअ 10,000 साल पुराणी गेम आहे ऐं मुंहिंजे दड़े मां बि कुझु भॻल पीस मिलिया आहिनि कुझु पीस हिननि खे मिलिया हड़प्पा मां उन खां पोइ जॾहिं कॉम्बिनेशन ठाहिनि त ख़बर पई त अॼु खां 70,000 साल पहिरियों जेको इंसानु हुयो उहो ॾिकी ॾकर चिदे रांदि लॻण या कबूतरबाज़ी न कंदो हुयो हू अहिड़ियूं क्रिएटिव गेम्स खेॾंदा हुआ एजुकेशनल गेम्स पाण में खेॾंदा हुया जंहिंमें न वठण IQ वधाइण वारियूं जेके शयूं उहा नंढड़ी मिसाल असां वटि हाणे करिणो छा आहे हिन रिंग खे ॿाहिरि कढणो आहे प्रॉब्लम इहो आहे त हे जेके सर्किल आहिनि छला हे वॾा आहिनि हे हितां त निकिरंदा कोन न हिन खे खोलणो आहे न भञणो आहे अच्छा हेॾो बि न निकिरी सघंदो जो हे मोती न अटकियल ट्राए करे ॾिसोसि ऐं ॾाढो ईज़ी आहे ज़ाहिरी त को रस्तो कोन अथसि पर जेका हाणे ट्रिक हूंदी त उहा त अच्छा भला किलो बि ॾियांव थो भला हिकिड़ो करे कढो आहे इहा रिंग नंढी आहे हो वॾी आहे काई ताक़त जी गेम न आहे हलो भला मां किलो बि ॾियांव थो भला कोशिशि करे ॾिसो हिन खे हीअं फिटी करे हलो मोती आहे न मोती त ट्रप बी हा रिंग्स थींदी अरे फासी ॾिसो इंजीनियर साहब जी आहे त ई हक़ इन में ईंदसि बहरहाल टाइम लॻंदो थी वेंदो लॻे ईअं ई थो ॼण हिन खे कयो हाणे वरी हुन बॉल खे बि ईअं कयो कढो पोइ रिंग वॾी आहे न अदा त कढी वेंदो न
तोखे से न न न न न बिल्कुलु वेरी नाइस माना कयो। अच्छा हाणे ॾिसो हिन गेम जी जेका हीअ पोजीशन हुई इहा तव्हां ई कई हीअं क्लियर। अच्छा हिनखे हेॾे बि टपाए आयो हा हाणे हिते अचे हीअं अटकी थी पए। हा हिते हिन गेम जो सॼो मैसेज आहे। मैसेज कहिड़ो आहे? 3 सवाल जवाबु तव्हां ॾिजो। चांडका में दाख़िला नथी थिए त छा मां ख़ुदकुशी कयां? सवाल नथो पैदा थिए। छो चांडका खां वधीक ॿिया बि इदारा आहिनि, ॿियूं बि फील्ड आहिनि। अच्छा मां CSS नथो करे सघां त छा मां नशो कयां? बिल्कुलु न, बिल्कुलु। मुंहिंजी पसंदि जी शादी नथी थिए त छा मां पाण खे मारियां, घर वारनि खे तकलीफ़ ॾियां? बिल्कुलु न। लाइफ कॾहिं ईअं चयो आहे, कुदरत बि ईअं चयो आहे। कुदरत चए त जॾहिं बि हिकु दॻो मां बंदि कंदो आहियां त 10 दॻ इंसान खे ॿियो ॾींदो आहे। हे दॻो बंदि आहे हेॾो नथी निकिरी सघे, तव्हां रुॻो हिनखे हीअं त कढो आहे न ॿाहिरि। वाह जबरदस्त, वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, वाह। हिकु दफ़ो न असांजा ॿार जेकॾहिं न PUBG मां जान छॾाइनि हा ऐं जेकॾहिं थोरो घरनि में न माना लूडो बि सुठी शइ आहे, वक़्त जो सुठो माना उहो तमामु बहितरीनु। तव्हांजी ट्रेनिंग थियल आहे छा हिननि जी? न हिननि ॿारनि मूंखे सवाल करे 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 न मुंहिंजा असुल उस्ताद हे अथव ॿार माशाल्लाह। हिननि अहिड़ा सवाल कया न पर सुठी ॻाल्हि आहे न त ॿार सवाल कनि था त तव्हांजो ज़हन उनजा जवाब ॻोल्हे थो। अंकल वार छो वॾा थींदा आहिनि भला? अंकल हे भला असां शयुनि खे कीअं था ॾिसूं? अंकल भला हे ग्रेविटी छा आहे? वेरी नाइस हिन जे हिननि सवालनि जे माशाल्लाह तमामु बहितरीनु दादा, बहितरीनु बहितरीनु थैंक यू सो मच बहितरीनु। क्लिपिंग फॉर यू क्लिपिंग यू। हलो शाम जा थिया आहिनि 5:30। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। कपिड़ा सुकी विया आहिनि त इहे लाहे वठां। ऐं जेका हिकिड़ी वीडियो क्लिप हाणे तव्हां ॾिसी चुका उहा आहे संबारा इन होटल लाड़काणा जे मैनेजर जी। वॾो को टैलेंटेड माण्हू आहे, मां त इलाही इम्प्रेस थी वियमि उनखां। ऐं असां ॿिए ॾींहं ते बि वियासीं ॿीहर बि डिनर जे लाइ होटल ते, पर मूं तव्हां सां शेयर हिन लाइ न कई जो हाणे साॻी जाइ आहे, मेन्यू सिर्फ़ु चेंज हो त हाणे इहो छा मां शेयर कयां, इन करे मां रिकॉर्डिंग न कई। पर हीअ असांजे ॿारनि खे ख़िज़र ऐं फ़ातिमा खे इहो ॾेखारे पियो ट्रिक्स। त इहे ट्रिक्स जेके हुयूं इहे मूंखे ॾाढियूं माना मां इम्प्रेस थी वियमि जेको ॻाल्हियूं पियो करे, जेतिरो ज़हीन हो। तंहिंजे करे मूं रिकॉर्ड बि कयो ऐं मूं सोचियो त तव्हां सां मां इहो शेयर कयां। सो जेकॾहिं कोई लाड़काणे मां अहिड़ो माण्हू ॾिसण वारो आहे जेको इन होटल संबारा इन जे मैनेजर खे सुञाणींदो हुजे, जावेद साहिब खे, त उन ताईं मुंहिंजी इहा कोशिशि उन ताईं पहुचाए। त मूं हुनजी वीडियो शेयर बि कई आहे ऐं मूं हुनखे इलाही अप्रिशिएट कयो आहे। मां हुन खां ॾाढी इम्प्रेस आहियां। तमामु को पढ़ियलु लिखियलु बहितरीनु माण्हू थो लॻे। ऐं मूंखे ख़बर पई त पहिरियों इहो ASI हुयो, पुलिस में भर्ती थियो, उनखां पोइ हिन उहा जॉब छॾे ॾिनी ऐं हिन होटल खे, ॿिए कंहिंजो होटल आहे, हे मैनेजर आहे, हिन उते हुन होटल खे तरक़ी कराई आहे। कपिड़ा लाहे आयमि, इहे वेड़ींदमि ऐं हीअ कढिया अथमि कपिड़ा, त मां इहे श्रिंक कयां। सियारे जा कपिड़ा आहिनि त इहे मूंखे भिॼाइणा आहिनि। त हाणे सोचां थी पहिरियों चेक कयो अथमि खोले त रओ कहिड़ो आहे ऐं कमीस कहिड़ी आहे, छो त हिकिड़ो मां ज़्यान करे चुकी आहियां। सो इहो डबल बॉर्डर वारो रओ आहे ऐं हीअ सिंगल बॉर्डर वारी जेका आहे मुंहिंजे ख़्याल में शर्ट आहे, त हिनखे भिॼायांसि थी। कपिड़ा हिते किचन में ई भिॼाईंदसि ऐं सुरण चांवर ऐं दाल रखी वई आहे भिॼाए राजी मानी लाइ। पटाटा मूं हुते भिॼाया आहिनि छो त मेरा आहिनि ऐं नंढा नंढा बचा आहिनि। सुभाणे वरी इनशाला थर्सडे आहे त थी सघे थो थर्सडे बाज़ार मां असां भाॼी बि वठी अचूं। टाइम थियो आहे हिन महिल 6:15 ऐं सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। हिकिड़ा कपिड़ा पिसायमि जेके सिबणा आहिनि, जेके धोई वरिता उहे वेढ़े रखियमि। हाणे वेंदमि राजी मानी पचाइण। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही नंढिड़ो व्लॉग रूटीन वारो जंहिंमें साॻियो ई मुंहिंजी ज़िंदगीअ जो रूटीन आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं न पसंदि अचे तॾहिं बि ॿुधाइजो। मां हमेशह कॾहिं बि इहो न चवंदी आहियां त लाज़मी तारीफ़ कयो, लाज़मी पसंदि कयो। ख़ामियूं ख़ूबियूं हर कंहिं में हूंदियूं आहिनि, त अहिड़ी का शइ हुजे तव्हां ज़रूरु मूंसां शेयर करे सघो था। सो अॼु जो व्लॉग कयूं था हिते ख़तमु। सुभाणे जूं ॻाल्हियूं सुभाणे सां, ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिगुरु।